अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदा हलूं नए ड्रामेनि जी तकरार ड्रामे जे हवाले सां अपडेट। दोस्तों, असां वाइदे जे मुताबिक़ कल जेका तव्हांखे अपडेट ॾिनी त नओं हिकु ड्रामो स्टार्ट थियण वारो आहे, यानी 8 ॾींहुं आचर छंछरु आचर ते हलंदो, जेको मक़तल जी जॻह ते। उहो तव्हां राति ॾिठो, हुनजी पहिरीं एपिसोड हली वई। बेॾोही तव्हां ॾिठो ड्रामो बेॾोही जी क़िस्त पहिरीं हली चुकी आहे। सभ खां पहिरियां इहा कल्ह मूं ई अपडेट तव्हांखे ॾिनी हुई। टियों ॾींहुं वरी अपडेट मां यको तव्हांखे ॾींदो पियो अचां त नवां ड्रामा तयारु आहिनि ऐं 8 ॾींहं जिते मक़तल जी जाइ ते बि ड्रामो तयारु आहे, उहो हलंदो। ऐं उहा ॻाल्हि मुंहिंजी राति कंप्लीट बीठी। राति ड्रामो हिकिड़ी एपिसोड बेॾोही ड्रामे जी हली वई आहे। हाणे इन जी बि तव्हांखे तफ़सील ॾींदासीं न, हिन जूं घणियूं क़िस्तूं आहिनि ऐं केसीं ताईं इहो हलंदो। तकरार ड्रामे जे हवाले सां बि अॼु तव्हांखे वरी हिकु तफ़सील ॾींदासीं। दोस्तों, तव्हां जे असांजी कल्ह वारी वीडियो न ॾिठी आहे या टियों ॾींहुं वारी, उन में काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं असां ड्रामे जे हवाले सां शेयर कयूं आहिनि। हेठों वञी तव्हां उहे ॾिसी सघो था वीडियोज़। जे तव्हां ॾिठियूं आहिनि तव्हांखे यादि हूंदियूं मुंहिंजूं सॼियूं ॻाल्हियूं, ऐं जेकियूं मां ॻाल्हियूं कयूं उहे बिल्कुलु सच साबित बि रहियूं आहिनि। दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त इहो जेको ड्रामो हलियो आहे, इहो मिनी सीरीज़ आहे, यानी नंढिड़ो ड्रामो आहे, शार्ट ड्रामो। मां कल्ह ई ॿुधायो मां जो मक़तल जी जाइ ते ड्रामो हलंदो, उहो नंढो ड्रामो आहे, तयारु आहे, बिल्कुलु ओके लॻो पियो आहे, पर हाणे हली वेंदो। राति हुनजी पहिरीं क़िस्त हली वई, यानी बेॾोही जी ड्रामो। दोस्तों, इन जो वधि में वधि 8 या 10 क़िस्तूं आहिनि, वॾो ड्रामो न आहे इहो 4 हफ़्तनि जे अंदरि दौरान ख़तमु थी वेंदो ऐं जल्द अज़ जल्द इहो ड्रामो ख़तमु थींदो। वरी ॿियो ड्रामो सुठो तयारु कयो वेंदो ऐं पोइ उहो इन जाइ ते हलंदो। जे इहो मिनी सीरीज़ आहे, जे इहो ड्रामो कामयाबु थी वियो, इन खे वधाए बि सघनि था। 25, 30, 40 क़िस्त ताईं जेको आहे खणी वेंदा। जे इहो कामयाबु न थियो त इहो ड्रामो एतिरो ई नंढो ई रहंदो। इन खे बसि वधि में वधि 2 महीना ताईं हलाए करे खुटाईंदा। 2 महीननि में वधि में वधि 8 एपिसोड ईंदा। चओ त हिकिड़े हफ़्ते में 2 एपिसोड ईंदा आहिनि। तव्हां अंदाज़ो हणो, महीने में 8 एपिसोड ईंदा, ईअं खुटाईंदा। इहो बि बहितरीनु सुठो ड्रामो आहे। बाक़ी जेकी रही ॻाल्हि तकरार ड्रामे जे हवाले सां, तकरार ड्रामो दोस्तों बसि हाणे अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो त अॼु आचर आहे, मुंहिंजे ख़्याल में राति सुभाणे राति मथां हली वेंदो राति ड्रामो। ऐं सूमरु हिन ते ॿुधायो अथनि त पको हलंदो। हिन सूमर ते ड्रामो पको हली वियो दोस्तों, त पोइ सम्झो तव्हां तकरार अॻिते लगातार हलंदो रहंदो। हिन सूमर ते पकी रिपोर्ट मिली आहे, हलंदो ड्रामो हलंदो। तकरार कीअं बि करे हिन सूमर ते हलंदो। जे हिन सूमर ते न हलियो त पोइ वरी पोइना करे छॾींदा। बहरहाल तव्हां दिलि न लाहियो, इहो हली ईंदो। ऐं तव्हां सां अॼु काफ़ी सारियूं ॿियूं ॻाल्हियूं बि दोस्तों शेयर कंदासीं। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, जेका बि रिपोर्ट असां ॾींदा आहियूं उहा परफेक्ट ॾींदा आहियूं ऐं तव्हां असांजी रिपोर्ट पूरी ॾिसंदा आहियो। मालूमात तव्हांजी वॾियूं महिरबानियूं ऐं तव्हां दिलि शौक़ सां ॾिसंदा आहियो ऐं तव्हांजी इहे बि लख कुर्ब कमेंट में जेको आहे पंहिंजी क़ीमती राय ॾींदा आहियो। ऐं तव्हांजी क़ीमती राय ॾिसी ऐं पढ़ी करे असांखे ख़ुशी थींदी आहे ऐं उन हिसाब सां तव्हांखे अॻिते बि असां वरी नई अपडेट ॾींदा रहंदा आहियूं। ऐं तव्हांखे बि अॻिते रिपोर्ट ॾियण खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु आहे, इन वीडियो खे हाणे लाइक करे छॾियो, पोइ सुकून सां वीडियो वेही करे ॾिसो ऐं ॿुधो। जे तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब बि करे छॾियो। इहो बि बिल्कुलु फ्री हूंदो आहे। बेल आइकन खे आल ते करे छॾींदा कयो, जीअं हर वीडियो तव्हां वटि टाइम सां बर वक़्तु पुॼे। ऐं जेको बि अॻिते असां अपडेट ॾियूं, फ़ोन नंबर अदा करण जा ॾींदा आहियूं, मथां उहा का तव्हांखे अपडेट मिस थी वञे। जे तव्हां सब्सक्राइब न कंदव, वरी बेल आइकन खे आल ते यानी घंटी खे आल ते न कंदव, त तव्हां खां उहा रिपोर्ट मिस थी वेंदी। इन जे करे चवंदा आहियूं त हर वीडियो पूरी ॾिसंदा कयो। बहरहाल काफ़ी दोस्तनि कल्ह वारी वीडियो ते कमेंट कया ऐं असांखे ॿुधायूं पंहिंजी राय। उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं उहे दोस्तनि जूं जिन कमेंट करे पंहिंजे शहर जा नाला बि लिखिया त को दोस्त किथां पियो ॾिसे, को किथां पियो ॾिसे। असां इहो अंदाज़ो हणणु चाहियूं पिया त सिंध जे कहिड़े कुंड कच्छ मां असांखे माण्हू असांजी वीडियोज़ ॾिसी रहिया आहिनि। पर काफ़ी दोस्तनि जा कमेंट अञा बि अचनि पिया। उन्हनि जा लख कुर्ब, मौला उन्हनि खे ख़ुशि रखे। ऐं उन्हनि जे लाइ ही चैनल आहे, तव्हांजे लाइ ही चैनल आहे। ऐं अगरि हीअ रिपोर्ट तव्हां ॾिसी रहिया आहियो, मुंहिंजी ड्रामा रिव्यूज़ जो चैनल आहे ही, ऐं 2019 खां वठी हिन टाइम ते माशाअल्लाह बहितरीनु हली रहियो आहे। ऐं सिंध टीवी जा ड्रामा हुजनि या KTN जा कहिड़ी बि प्रोडक्शन हुजे, उन ते असां रिव्यूज़ कंदा आहियूं। ऐं ॿियूं जेका लोकल चैनल ते हली रहिया आहिनि ड्रामा, उन्हनि जा बि रिव्यूज़ कंदा आहियूं। जेका सुठी शइ हूंदी आहे, जीअं तव्हां ताईं पहुचे ऐं बर वक़्तु पुॼे ऐं टाइम ते पुॼे।
ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा आहियूं दोस्तो, को अगरि अहिड़ो दोस्त आहे जंहिं वटि ड्रामो तयारु हुजे, अगरि उन जो ड्रामो मशहूरु नथो थिए त असां सां राब्तो करे उहो असां ॾे मोकिले सघे थो। असां पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड कंदासीं ऐं ॾिसंदासीं उन ते कॉपीराइट न हुजे। जंहिं को काफ़ी दोस्त महिनत करनि था पिया ऐं उन्हनि खे जेको आहे उन्हनि जी वीडियो वायरल नथी थिए, अगरि ड्रामो ठाहिनि था या कुझु कॉपीराइट म्यूज़िक खां बग़ैर सुठे नमूने जा अगरि 2-3 एपिसोड जंहिं बि ठाहिया आहिनि त उन्हनि जा अगरि वायरल नथा थियनि, उन्हनि खे इहो ई आहे त कमेंट करे असां को नंबर वठी सघो था ऐं असांखे उहो ड्रामो तव्हां पंहिंजो मोकिले सघो था। जीअं अगरि कोई डायरेक्टर ॾिसी रहियो आहे त उन जो ड्रामो बि असां शेयर कंदासीं पंहिंजे यूट्यूब चैनल ते ऐं उन जी पहिरीं एपिसोड असां पंहिंजे चैनल ते हलाईंदासीं। जीअं उहो ड्रामो मशहूरु थिए त बक़ाया क़िस्तूं हू भली पंहिंजे चैनल ते वञी हलाए। बहरहाल सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे जंहिं वटि अहिड़ो को मटेरियल आहे त असां सां राब्तो करे उन जो ड्रामो हुजे या उन जी फिल्म हुजे, नंढड़ी शार्ट फिल्म हुजे या शार्ट मिनी सीरियस ड्रामे जी हुजे, ज़रूरु उनजी हेल्प कंदासीं असां ऐं इहा कोशिशि कंदासीं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो त ड्रामो जंहिंजो बि अगरि पंहिंजे लोकल मोबाइल ते बि काफ़ी दोस्त तयारु कंदा आहिनि, मां ॾिठो आहे। उन्हनि खे जेको असां हेल्प कंदासीं ऐं इंशाअल्लाह उन्हनि जी कोशिशि इहा हुजे त उन में जेको म्यूज़िक ॾियो था कॉपीराइट वारो न हुजे। यूट्यूब जो पंहिंजो म्यूज़िक मिलंदो आहे, उहो डाउनलोड करे उन से जेको आहे तव्हां रिकॉर्डिंग कंदा कयो त जीअं रीयूज़ कंटेंट या कॉपीराइट क्लेम या कॉपीराइट स्ट्राइक जीअं न अचे या रिपीट कंटेंट न अचे। बहरहाल जेका चैनल हलाइनि था उन्हनि दोस्तनि खे इहे जेका मां लफ़्ज़ ॻाल्हायां थो उनखे इहे सम्झी विया हूंदा त मां छा थो चवां। बाक़ी बक़ाया जेका दोस्त असांजा आहिनि उन्हनि खे अर्ज़ु आहे त हीअ वीडियो आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हां पंहिंजी महिरबानी कयो दोस्तो। हिकिड़ो तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु आहे, अॻिते वीडियो वधाइण खां पहिरियां हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे, हीअ वीडियो जी लिंक तव्हां शेयर करे छॾियो दोस्तो। तव्हांजा जेका ग्रुप आहिनि व्हाट्सअप जा, पंहिंजा फ्रेंड आहिनि उन्हनि ॾे शेयर कयो ऐं ग्रुपनि में बि शेयर करे छॾींदा कयो त महिरबानी तव्हांजी थींदी ऐं उन्हनि खां बि चैनल सब्सक्राइब करे छॾींदा कयो। जेका बि तकरार ड्रामे जा शोबिस जे हवाले या सिंधी मीडिया जे हवाले सां शौक़ीन आहिनि त जीअं हीअ लिंक उन्हनि जी असांजी उन्हनि वटि पहुचे ऐं उहे जीअं असांजे चैनल ते अची वञनि, उन्हनि खां बि का अपडेट मिस न थिए। बहरहाल हलूं था पंहिंजे अॻिते पंहिंजी वीडियो वधायूं था। तकरार ड्रामो दोस्तो उतां हलंदो जितां ख़तमु थियो हुयो ऐं उतां ई वरी साॻी कहाणी स्टार्ट थींदी अॻिते ऐं इन में कुझु नवां अदाकार बि ईंदा। इहो तव्हांखे असां पहिरियों इंफॉर्मेशन ॾेई रहिया आहियूं। कुझु नवां अदाकार बि तकरार ड्रामे में अॻिते हली ज़ाहिर थींदा ऐं कहाणी साॻी ईअं ई स्टार्ट थींदी। तकरार ड्रामे में जीअं हली रही हुई सिजावल ख़ान ऐं शेर अली जो तकरार वधी वेंदो। नवाब ख़ान जी जेका घोतरीनी हुई नवाब ख़ान ऐं बाक़ी सिजावल ख़ान जो साथ मीर सां या कोई रहंदो। तव्हां अॻिते ॾिसजो हली त मीर सिजावल ख़ान जो पको माण्हू थी वेंदो ऐं उन जी हेल्प कंदो रहंदो ऐं जेको मूसा हुआ उहो नवाब ख़ान जो माण्हू थी वेंदो। दरिया ख़ान ऐं मूसा ऐं नवाब ख़ान हिकु भर थी वेंदा ऐं जेको सिजावल आहे उहो मीर ते हथिड़ो रखी वेठो आहे, उहो मीर सिजावल ठीकु आहे अकबर वारा इहा हिकु तरफ़ थी वेंदा ऐं जेको शेर अली आहे उन सां गॾु बख़्शल हूंदो ऐं बख़्शल वरी हाणे शेर अली जा बि पेर कढंदो जीअं मीर जा पेर कढियईं ऐं मीर कोशिशि कंदो त शेर अली खे धमकी ॾींदो त बख़्शल मुंहिंजे हवाले कर, लेकिन बख़्शल खे शेर अली कोन उनजे हवाले कंदो ऐं बख़्शल सॼियूं कहाणियूं जेको ॿुधाईंदो रहंदो नवाब ख़ान खे ऐं सिजावल ख़ान जे ख़िलाफ़ु शेर अली अगरि को ॻाल्हि सोचींदो उन खां पहिरियों ई नवाब ख़ान उहो पंहिंजे माण्हुनि जे हथां सिजावल खे नुक़सानु पुॼाईंदो। उहो नुक़सानु वरी शेर अली जी गिजी में पवंदो ऐं शेर अली खे अहिड़े फाहे में उछलाईंदो नवाब ख़ान, शेर अली खे ख़बर बि न पवंदी त हीअ मां मूंसां थी छा रहियो आहे। बख़्शल ईअं कमु कंदो रहंदो ऐं मीर बि हुनजो पोयां हूंदो, लेकिन मीर खे ॿिनि तरफ़नि जी दुश्मनी हली रही आहे। हिकु त नवाब ख़ान जी, ॿियो भावल बख़्त वारी, टियों वरी हाणे जेको आहे बख़्शल वारी शेर अली ॻिची बि पवंदा इहा। बहरहाल हाणे राणी खे उतां कढण जे लाइ सिजावल ख़ान हेल्प कंदो ऐं गुलण जे नियापे जेको गुलण नियापो खणी आयो मीर ॾे उहो वरी नियापो पुॼाईंदो, कंहिं न कंहिं तरीक़े राणी सां राब्तो कराईंदो मीर जो ऐं राणी त तयारु आहे मीर सां निकिरण जे लाइ। पोइ उतां जेको आहे को न को रस्तो निकिरंदो ऐं गुलण कोशिशि में आहे त मुंहिंजी शादी थिए, लेकिन मूंसां निकिरी ईंदो त गुलण जो इहो ख़्वाबु बि अधूरो रहिजी सघे थो ऐं इन हिसाब सां लीमो इन खां पैसा फुरे दफ़ा इन खे सुञो टरड़ कंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके अचण वारी एपिसोड में जेके ईंदियूं रहंदियूं उन्हनि में ॾिसजो तव्हां नवाब ख़ान हिकिड़े मतिलबु चालुनि जो वॾो गुरू थी चुको आहे। चालू खेॾण में पहिरें नंबर ते आहे नवाब ख़ान। नवाब ख़ान हिकिड़ी चाल खेॾंदो त उन चाल जे अंदरि ॿी चाल हूंदी, वरी उन चाल जे अंदरि टीं चाल हूंदी, दुश्मन खे नुक़सानु ई नुक़सानु पुॼाईंदो रहंदो।
ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं अॻिते हली भक्त पंहिंजे चाचे खे मारण जी पूरी कोशिशि कंदो त चाचे पंहिंजे खे दुफ़ कयां ऐं दुफ़ करे उन जी ज़मीन उन जी मिल्कियत ते कब्ज़ो कयां। ऐं छो त भावल खां पोयों ॿियो कोई कोन्हे, ॿी राणी जेको आहे मीर अगरि वठी वियो त ठीकु, न त इहो निकाह करण जी कोशिशि कंदो भक्त। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अने क़रीब नवाब खान पंहिंजे फ़ाइदे जे लाइ भक्त खे मराए बि सघे थो। ऐं ॾिसंदो मूंखे अगरि फ़ाइदो मिले थो मीर मां या मूसा या कंहिं ॿिए मां, त भक्त खे टिड़ कराए सघे थो ऐं उन्हनि जे अॻियां पंहिंजो इतमाद क़ाबू कंदो, चवंदो ॾिसो मां तव्हां सां सचो आहियां, तव्हांजो दुश्मन मूं माराए छॾियो आहे। लेकिन मूसा बि सम्झे थो त बख़्शल बि गदार आहे ऐं ॿियो जेको आहे सोढल त मीर सां आहे, भक्त बि गदार आहे, इहो नवाब खान सां ॿधल आहे। मीर बि इहा ॻाल्हि सम्झे थो, लेकिन मीर ऐं मूसा हाणे वस ताईं हिकु न थी सघंदा, अलॻि ई हूंदा। ऐं छाजे करे इहा नवाब खान जी चाल हुई जेका हिनखे अलॻि करण में कामयाबु थी वई। नवाब खान ॾांहुं जेको आहे मूसा मोटी आयो ऐं मीर मोटी वियो सिजावल। मीर नवाब खान जे हेठों बि हथड़ा हणंदो ऐं नवाब खान खे चवंदो मां तोसां सचो आहियां, जीअं तूं चवंदे तोसां को जहिड़ो न आहे, उअं ई हलंदुसि। मुंहिंजी भेण जो क़तल बि सभिनी खे माफ़ आहे। ऐं नवाब खान न मीर मां अञा कमु कंदो ऐं उन खे चवंदो ठीकु आहे, को मसइलो न आहे। लेकिन दिलि में नवाब खान खे पक आहे त मीर मुंहिंजा पेर कढण आयो आहे ऐं मीर खे जेको आहे सुखियो मां बि साह न खणणु ॾींदुसि। ऐं उन सां मुंहं में मुंहुं चवंदो हा ओके आहे, पर पुटु उनजी गिला करे ऐं उन जे लाइ को न को खॾु खोटींदो ई रहंदो। ऐं शेर अली चंडरे खे त ख़बर नथी पए मुंहिंजो दुश्मन केरु आहे, उहो त हरू भरू विच में आयो आहे। ड्रामे में शेर अली जी जॻह ई न हुई। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ते गंढ ॾिनी वेठो आहे, तूं मूंखे सिजावल खान खे चए थो तूं मूंखे ॿुधायो। ऐं जॾहिं पुलिस वारा बि हुनखे चई चुका आहिनि त सिजावल खान न तोखे नवाब खान ॿधायो, पोइ बि उनजो मीटर उल्टो लॻो पियो आहे शेर अली जी। इहा बि हिकु ड्रामे जी ग़लती आहे, छाजे करे पुलिस वारे वेंदे चयो हुयो, असद जेको सूबेदार हुयो उहो ॿुधाए वियो शेर अली खे त तुंहिंजो दुश्मन नवाब खान आहे। पोइ बि ड्रामेदारा वरी ग़लती करे सिजावल खान सां विढ़ाइनि था, चवनि अञा त सिजावल खान ते इल्ज़ाम हयूं वेठो आहे शेर अली त तूं मूंखे ॿधायो, जॾहिं उनजी हक़ीक़त ख़बर पइजी चुकी हुई। असद सूबेदार वेंदे रहे ते तो ॿुधाए वियो हुयो, पोइ बि जेको आहे शेर अली उहा ई ॻाल्हि खे गंढ ॾिनी वेठो आहे। यानी हिकिड़ी इहा ग़लती आहे। हाणे ईअं करे न सिजावल खान वारी इहा ॻाल्हि साबित थी वञे आहे नवाब खान वारी, जीअं सूबेदार पंहिंजे वाइदे मुताबिक़ ॿुधाए वियो त बाबा तोखे सिजावल खान न ॿधायो, इक़बाल ॿधणु आयो नवाब खान जे चकर में, नवाब खान जे चवण ते। ऐं पोइ वरी का ॿी दुश्मनी शुरू थिया सिजावल सां न शेर अली जी, को नओं को फॾो थिए या को ज़मीन ते को रस्ते ते या को चोरी ते, पोइ वरी हिननि जी ॿी दुश्मनी थिया त पोइ ॻाल्हि ठहे पई। हाणे इहा ॻाल्हि ठहे कान थी त तूं मूंखे ॿधायो हुयो। ऐं इहो ड्रामे में शेर अली त आयो ई न, का शेर अली जी का जॻह ई न आहे, हरू भरू हिकिड़ा मतिलबु ख़ाली हवाल थो करे। शेर अली यानी असद कुरैशी, तव्हां पंहिंजे दिलि ते हथु रखी ॿुधायो का शेर अली जी तकरार ड्रामे में जॻह आहे? छो सिजावल खान जो तकरार हुयो, सिधो सौ टकर हुई कंहिंसां, नवाब खान सां, ऐं विच में वरी शेर अली अची वियो। हाणे सिजावल जी टक्कर नवाब खान सां बि ऐं होॾे बि, ऐं शेर अली खे एतिरी ताक़त बि न आहे ॾिनी वई, ड्रामे में ॾेखारी वई। सिजावल मथों आहे, उन खां पलड़ो भारी आहे सिजावल खान जो। पोइ बि शेर अली हली रहियो आहे ख़ाली हवाल। ऐं बसि दोस्तो इहो ईअं सोचियो त अगरि असद कुरैशी खे ड्रामे में एंट्री कराईंदासीं, थी सघे थो माण्हू असांजे ड्रामे खे अञा दिलचस्पी सां ॾिसनि। बिल्कुलु पहिरियों त माण्हुनि दिलचस्पी सां ॾिठो असद कुरैशी जे करे, नालो ॿुधी करे हुननि ईअं सोचियो त नवाब खान जो दुश्मन थींदो या कुझु ॿियो थींदो, त अहिड़े हिसाब सां जेको आहे माण्हुनि ॾिठो। लेकिन माण्हुनि कहाणी जॾहिं ॾिठी, कहाणी में मज़ो न आहे। शेर अली जा जेका डायलॉग वग़ैरह आहिनि, जेका कहाणी हिकु तरफ़ आहे। बहरहाल ईअं थिए आहे, शेर नवाब खान खे मारियो बि न आहे, नवाब खान जा ते अचे आहे शेर अली जा उनजी सौट मोट थी या कुझु थी करे पलांद वठणु अचे आहे, त पोइ ड्रामो अञा मज़ो करे हा। बहरहाल हीअ वरी नायक विच में आंदऊं। दोस्तो मां त ॿुधायां न, असां सिंधी ड्रामनि जी इहा कमी आहे। उहा कहिड़ी कमी आहे? उहा इहा कमी आहे दोस्तो त हिकिड़ो ई दुश्मन 500 किस्त ताईं हलंदो आहे, आख़िर ताईं मरंदो ई न आहे। हाणे अगरि ॿिया ड्रामा त ॾिसो, दुश्मन फिल्मा हुजनि या कुझु त पार्ट 1 पार्ट 2 ठाहींदा आहिनि, त हिकिड़े खे मारे उन जा त ॿियो अची वेंदो आहे, वरी नओं दुश्मन अची वेंदो आहे, मज़ो कंदो आहे। हिकिड़ो ई नवाब खान हले थो हुयो, हाणे 309 किस्तनि ते पुॻो आहे, 10 किस्त ईंदी हाणे सूमर ते। त नवाब खान खे अञा ताईं कंहिं चंबो बि न आहे हयो। हिकिड़ी मूंसां गोली हई हुई, न भावल गोली हई जॾहिं मूसा सां गॾिजी करे टंग ॿाह में, अञा ताईं उनखे कोई चंबो बि न आयो आहे। त पोइ ड्रामो मज़ो काॾो करे। इन खे हली करे न नवाब खान खे दुप
उन जी जाइ ते अची वञे हा। शेर अली वरी शेर अली बि कुझु अरसे खां पोइ थी वञे हा। दुफ वरी को नओं को विलन गुंडो अचे हा जेको आहे शेर अली जाइ ते, ऐं पोइ सिजावल खान वारा जेको मूसारा गॾिजी उन खे फाइनल करे आख़िरी ड्रामे खे खोटाइनि हा, ऐं पोइ ड्रामो अञा वधीक मज़ो करे वञे हा। बहरहाल इन्हनि खे केरु सम्झाए, बसि हिकिड़ी ॻाल्हि ते पिटको हली रहियो आहे, हे ही। हाणे मूंखे तव्हां एतिरो ॿुधाए छॾियो दोस्तो, अगरि तव्हां ड्रामो तकरार शौक़ सां ॾिसी रहिया आहियो ऐं तव्हां एतिरो ॿुधायो नवाब खान जो ऐं सिजावल जो छा जो जहिड़ो आहे। अञा त शुरू ड्रामे खां वठी हिन टाइम ताईं का ॻाल्हि ज़ाहिर त न आहे थी, छाजे करे त बसि इहा ई ॻाल्हि नवाब खान कंदो आहे, मां सिजावल खान खे झुकाइणु चाहियां थो। बाबा तूं सिजावल खान खे छो थो झुकाइणु चाहीं, तोखे छा थो करे, हू ॿी ॻोठ में रहे थो, तूं ॿिए में, न तुंहिंजो को सिजावल खान सां ज़मीन जो तकरार आहे, न को वॾेरप जो मतिलबु हूंदो आहे त पग मां ॿधां, उहो चवंदो आहे पग मां ॿधां इलाइक़े जी, पर हू ॿिए ॻोठ जो वॾेरो आहे, तो ॿिए जो, त पोइ जहिड़ो इन्हनि जो छा जो आहे। बहरहाल मूंखे अञा ताईं इन ॿिन्हिनि जो जहिड़ो सम्झ में न आयो आहे। अगरि तव्हांखे आयो आहे त ज़रूरु ॿुधाइजो कहाणी, या तव्हांखे सम्झ में आई सिजावल खान नवाब खान जी दुश्मनी, त कमेंट में इहा ॻाल्हि ज़रूरु लिखिजो। ऐं छाजे करे शेर अली जी ॻाल्हि त सम्झ में अचे थी, बाबा पुलिस हिन खे पकिड़े वई तॾहिं हू विढ़े थो, ठीकु आहे, उहा बि ॻाल्हि ख़तमु थी चुकी आहे, पोइ बि उन खे ड्रामे में रखियूं वेठा आहिनि। पर सिजावल ऐं नवाब खान जी कहाणी सम्झ में नथी अचे, ऐं मूसा जी बि सम्झ में अचे थी, पर मूसा जे असां नवाब खान जी माउ खे मारियईं, उनजी भेण खे गुम कयईं, उनखे दर बदर कयईं, पुलिस में बदिराई कुटराई, तॾहिं मूसा विढ़े थो। ऐं मीर जी बि ॻाल्हि सम्झ में अचे थी, मीर जी जेको आहे भेण खे माराई, हेॾे होॾे उनखे ज़लील कयईं, तॾहिं उहो उन सां विढ़े थो। भावल जी ॻाल्हि बि सम्झ में अचे थी त भावल जे पुट खे बाबा नवाब खान गुम कराए छॾियो, उनजी नुंहुं खे, उहो तॾहिं विढ़े थो पियो। बाक़ी हुननि जी ॻाल्हि बिल्कुलु सम्झ में नथी अचे, उहा हिकु तरफ़ा कहाणी आहे। ऐं बख़्शल जी बि कहाणी सम्झ में नथी अचे, बख़्शल जो विच पराए जहिड़े में आयो आहे, बख़्शल जी कहाणी सम्झ में नथी अचे, छाजे करे बख़्शल विच में आयो आहे, छाजे करे आयो आहे। बख़्शल जी न हिते को ज़मीन जो मसइलो आहे, न बख़्शल खे को पैसा ॾिए थो। हा बाबा मां मञा, अगरि मीर पैसा ॾींदो हुयो त ज़ाहिर करणु, या मूसा पैसा ॾींदो गॾायूं वरितो त ज़ाहिर करणु, या सिजावल या नवाब खान अगरि पैसा ॾिए थो त ज़ाहिर करणु, हू पैसनि रहे थो पियो। बहरहाल इहो अॼु ताईं सीन न आयो आहे। बख़्शल हर भरूं पादर खाए थो ॿिन्ही धुरनि टिनी धुरनि जा, कॾहिं मीर थो कुटेसि त कॾहिं मूसा थो कुटेसि, कॾहिं नवाब खान जा माण्हू था कुटनि त कॾहिं सिजावल पकिड़े खणी थो वञे, त वरी हाणे शेर अली वटि वञी पुॻो आहे, कॾहिं वरी भावल वारा पादर था आणनिसि। त बख़्शल जी कहाणी छा आहे, बख़्शल कंहिंजी वजह खां। हाणे मूंखे दोस्तो तव्हां ॿुधायो, को दोस्त हुजे एतिरो पादर कोन खाईंदो नाहक जा, एतिरी दोस्ती बि कोन निभाईंदो, कॾहिं हुनखां पादर खाए कॾहिं हुनखां। ऐं तव्हां इहो ॿुधायो बख़्शल जो अॼु ताईं घर बि न ॾेखारियो आहे, त असुलु बख़्शल जो घर कहिड़ो आहे, कॾहिं हुते कॾहिं हुते, त कहाणी हुनजी सम्झ में बि नथी अचे। हा अकबर जो हिकु ॿ चकर घर ॾेखारियो हुयो, जॾहिं सिजावल खान उन खे वठणु वियो हो, कावड़जी वियो, हिकु साइड थी वियो, त ॾेखारियो आहे अकबर जो को घर घाट आहे, ऐं इहा सम्झ में ॻाल्हि अचे थी। बाक़ी बख़्शल जी ॻाल्हि मूंखे नथी अचे सम्झ, ऐं इन जी कहाणी बि हिकु तरफ़ा आहे। बख़्त जी कहाणी बि सम्झ में अचे थी, बाबा उहो भावल जो भाटियो आहे, कावड़जी वियो कुझु अरसो पहिरियों, हाणे मोटी आयो आहे, लेकिन बख़्त जो पोयों जाते कावड़जी वियो हिकिड़े साइड हुयो, उहो को बैकग्राउंड बि न ॾेखारियो, इहो रुलण काॾे हुयो, किथां इहो हाणे ताईं जख पियो हाणे मोटियो आहे। बहरहाल इहो बि मतिलबु बैकग्राउंड थोरो ॾेखारिबो आहे, त कुझु सुठे नमूने सां ॿ टे सीन ॾेखारिबा आहिनि, त अॻिते वरी उहा शइ मज़ो कंदी आहे। बहरहाल इहो ड्रामे में वरी फेरे फेरे हणनि था, जीअं रहीम ज़ाहिर थियो त रहीम वरी गुम थी वियो, ऐं ड्रामे में वरी उहे ॿ टे फायर बि कया हुया। ऐं बहरहाल दोस्तो तव्हांखे इहो मां ॿुधाईंदो हलां त तव्हां जेको आहे ड्रामा त शौक़ सां ॾिसी रहिया आहियो। बहरहाल इहो जेको कहाणी मां तव्हांखे ॿुधाई आहे, कॾहिं इहा तव्हां सोची आहे, इन जे बारे में बि कमेंट में बॉक्स में जेको आहे क़ीमती राय पंहिंजी ज़रूरु ॾिजो, ऐं हाल वाल ॾिजो। जेका मां तव्हांखे सुवाल विधा, जेकी मां ॻाल्हि ॿुधाई, मां इहा सही ॻाल्हि कयां थो या ग़लति ॻाल्हि कयां थो, तव्हां इहो मूंखे पंहिंजे कमेंट बॉक्स में सुठी राय पंहिंजी ज़रूरु लिखी सघो था। बहरहाल दोस्तो अॻिते वधायूं था कहाणी खे, ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त हाणे अगरि ड्रामो हिन सूमर ते हाणे हली वियो त वाह वाह थी वेंदी, न त अॻे सूमर ते वरी तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। बहरहाल इहो बि तव्हांखे ॿुधायां दोस्तो, हाणे मिनी सीरियल जेको बेडो स्टार्ट केतिरो भलो आहे, इन जो तव्हां राति एपिसोड ॾिठी हूंदी। इहा जेको आहे दोस्तो कमेंट बॉक्स में ज़रूरु पंहिंजी जेको आहे क़ीमती राय ॾिजो, ऐं पंहिंजी क़ीमती राय ॾिजो थो।
ऐं इहो केतिरो ड्रामो तव्हांखे वणे थो, इन जी कहाणी केतिरी भली आहे इहा ज़रूरु लिखिजो। दोस्तो हाणे असां तव्हांखे वठंदासीं इजाज़त। जे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं वीडियो सुठी लॻी आहे त वीडियो खे लाइक कजो। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदा हलूं नए ड्रामनि जी तकरार ड्रामे जे हवाले सां अपडेट। दोस्तों असां वाइदे जे मुताबिक़ कल जेका तव्हांखे अपडेट ॾिनी त नओं हिकु ड्रामो स्टार्ट थियण वारो आहे, यानी 8 ॾींहं आचर छंछरु आचर ते हलंदो, जेको मक़तल जी जॻह ते। उहो तव्हां राति ॾिठो, हुनजी पहिरीं एपिसोड हली वई। बेॾोही तव्हां ॾिठो ड्रामो, बेॾोही जी क़िस्त पहिरीं हली चुकी आहे। सभ खां पहिरियां इहा कल्ह मूं ई अपडेट तव्हांखे ॾिनी हुई। टियों वरी अपडेट मां यको तव्हांखे ॾींदो पियो अचां त नवां ड्रामा तयारु आहिनि ऐं 8 ॾींहं जिते मक़तल जाइ ते बि ड्रामो तयारु आहे, उहो हलंदो। ऐं उहा ॻाल्हि मुंहिंजी राति कंप्लीट बीठी। राति ड्रामो हिकिड़ी एपिसोड बेॾोही ड्रामे जी हली वई आहे। हाणे इन जी बि तव्हांखे तफ़सील ॾींदासीं। हिन जूं घणियूं क़िस्तूं आहिनि ऐं केसि ताईं इहो हलंदो, तकरार ड्रामे जे हवाले सां बि अॼु तव्हांखे वॾी हिकु तफ़सील ॾींदासीं। दोस्तों तव्हां जे असांजी कल्ह वारी वीडियो न ॾिठी आहे या 3 ॾींहं वारी, उन में काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं असां ड्रामे जे हवाले सां शेयर कयूं आहिनि। हेठों वञी तव्हां उहे ॾिसी सघो था वीडियोज़। जे तव्हां ॾिठियूं आहिनि तव्हांखे यादि हूंदियूं मुंहिंजूं सॼियूं ॻाल्हियूं, ऐं जेकियूं मां ॻाल्हियूं कयूं उहे बिल्कुलु सच साबित बि रहियूं आहिनि। दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त इहो जेको ड्रामो हलियो आहे, इहो मिनी सीरीज़ आहे, यानी नंढिड़ो ड्रामो आहे, शार्ट ड्रामो। मां कल्ह ई ॿुधायो मां जो मक़तल जी जाइ ते ड्रामो हलंदो, उहो नंढो ड्रामो आहे, तयारु आहे, बिल्कुलु ओके लॻो पियो आहे, पर हाणे हली वेंदो। राति हुनजी पहिरीं क़िस्त हली वई, यानी बेॾोही जी ड्रामो। दोस्तों इन जो वधि में वधि 8 या 10 क़िस्तूं आहिनि, वॾो ड्रामो न आहे इहो 3-4 हफ़्तनि जे अंदरि दौरान ख़तमु थी वेंदो ऐं जल्द अज़ जल्द इहो ड्रामो ख़तमु थींदो। वरी ॿियो ड्रामो सुठो तयारु कयो वेंदो ऐं पोइ उहो इन जाइ ते हलंदो। जे इहो मिनी सीरीज़ आहे, जे इहो ड्रामो कामयाबु थी वियो, इन खे वधाए बि सघनि था। 25-30-40 क़िस्त ताईं जेको आहे खणी वेंदा। जे इहो कामयाबु न थियो त इहो ड्रामो एतिरो ई नंढो ई रहंदो। इन खे बसि वधि में वधि 2 महीना ताईं हलाए करे खुटाईंदा। 2 महीननि में वधि में वधि 8 एपिसोड ईंदा। चओ त हिकिड़े हफ़्ते में 2 एपिसोड ईंदा आहिनि। तव्हां अंदाज़ो हणो, महीने में 8 एपिसोड ईंदा, ईअं खुटाईंदा। इहो बि बहितरीनु सुठो ड्रामो आहे। बाक़ी जेकी रही ॻाल्हि तकरार ड्रामे जे हवाले सां, तकरार ड्रामो दोस्तों बसि हाणे अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो त अॼु आचर आहे मुंहिंजे ख़्याल में। राति सुभाणे राति मथां हली वेंदो राति ड्रामो, ऐं सूमरु हिन ते ॿुधायो अथनि त पको हलंदो। हिन सूमर ते ड्रामो पको हली वियो दोस्तो, त पोइ सम्झो तव्हां तकरार अॻिते लगातार हलंदो रहंदो। हिन सूमर ते पकी रिपोर्ट मिली आहे, हलंदो ड्रामो हलंदो। तकरार कीअं बि करे हिन सूमर ते हलंदो। जे हिन सूमर ते न हलियो त पोइ वरी पोइना करे छॾींदा। बहरहाल तव्हां दिलि न लाहियो, इहो हली वेंदो। ऐं तव्हां सां अॼु काफ़ी सारियूं ॿियूं ॻाल्हियूं बि दोस्तो शेयर कंदासीं। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, जेका बि रिपोर्ट असां ॾींदा आहियूं उहा परफेक्ट ॾींदा आहियूं, ऐं तव्हां असांजी रिपोर्ट पूरी ॾिसंदा आहियो। मालूमात तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, ऐं तव्हां दिलि शौक़ सां ॾिसंदा आहियो, ऐं तव्हांजी इहे बि लख कुर्ब कमेंट में जेको आहे पंहिंजी क़ीमती राय ॾींदा आहियो। ऐं तव्हांजी क़ीमती राय ॾिसी ऐं पढ़ी करे असांखे ख़ुशी थींदी आहे, ऐं उन हिसाब सां तव्हांखे अॻिते बि असां वरी नई अपडेट ॾींदा रहंदा आहियूं। ऐं तव्हांखे बि अॻिते रिपोर्ट ॾियण खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु आहे, इन वीडियो खे हाणे लाइक करे छॾियो, पोइ सुकून सां वीडियो वेही करे ॾिसो ऐं ॿुधो। जे तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब बि करे छॾियो। इहो बि बिल्कुलु फ्री हूंदो आहे। बेल आइकन खे आल ते करे छॾींदा कयो, जीअं हर वीडियो तव्हां वटि टाइम सां बर वक़्तु पुॼे। ऐं जेको बि अॻिते असां अपडेट ॾियूं, फ़ोन नंबर अदा करण जा ॾींदा आहियूं, मथां उहा का तव्हांखे अपडेट मिस थी वञे। जे तव्हां सब्सक्राइब न कंदव, वरी बेल आइकन खे आल ते यानी घंटी खे आल ते न कंदव, त तव्हां खां उहा रिपोर्ट मिस थी वेंदी। इन जे करे चवंदा आहियूं त हर वीडियो पूरी ॾिसंदा कयो। बहरहाल काफ़ी दोस्तनि कल्ह